रेड पाकिस्तान जेके बाबात पारां यूसी टामरी ऐं यूसी ताजू खोसो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिफ़्ज़ान सिहत जे वाधारे लाइ 7 इंटरएक्टिव स्ट्रीट थिएटर मुनक़िद कया विया। यूसी टामरी में 3 थिएटर ऐं यूसी ताजू खोसो में 4 थिएटर लॻाया विया, जंहिंमें इलाइक़े जे मशहूर फ़नकारनि परफॉर्म कयो ऐं ॿोॾि मुतासिरनि जी आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत वधाइण लाइ सफ़ाई सुथराई जा तरीक़ा बयान कया, जंहिंमें ॿुधायो वियो त पंहिंजे घर ऐं पाड़े खे साफ़ करणु केतिरो ज़रूरी आहे ऐं सफ़ाई न करण जा कहिड़ा नुक़सान आहिनि। उन्हनि 7 थिएटरनि में रेड पाकिस्तान जे ऑफिसर अब्दुल रहीम, मोहम्मद इब्राहिम नाइच, ज़किया अबड़ो, हिदायतुल्लाह लाशारी, नसीर अहमद ब्रोही, सदाम हुसैन धेनियूं ऐं ॻोठ जे मर्दनि ऐं औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई। हर थिएटर जे आख़िर में सामीन जी राय पिणु वरिती वई त इन्हनि कहिड़ो सबक़ सिखियो, जंहिंमें माण्हुनि खे सफ़ाई सुथराई जी अहमियत बाबति ॿुधायो वियो। माण्हुनि पंहिंजे इलाइक़े में कमु करण ते रेड पाकिस्तान ऐं टायर फंड जो शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची